शौक़ु अथसि चाची, गॾा गाॾे में टेप हणायो अथई, गुलनि ते झालर, वरी गॾा खे तो वठी वियो आहे, वार धार कटरा आयो अथसि, वरी मूंखे चयो अथई त इहो बाल्टीन मूंखे भरे ॾे जो मां हिनखे वीचारींदुसि। मां इहे बाल्टीन गेड़े गेड़े हिनखे भरे ॾिना आहिनि। उन खां पोइ नओं लेफ बॉय साबुण कढियो अथई, इहो मट मटाए गॾा खे चई मां ब्रेड न्यू थो कयांसि। वरी गॾो जो पुॻो त हिंगी लेफड़े थो पियो, ओड़ो जो ओड़ो। क्रीम कहिड़ी हणंदा आहियो? मां काई बि न, कुदरती भूराओ ड्रोई अथव, कूड़ न हणिजो। भूरी में ज़ाहिर न आहे, अधी वेड़ी ही तो वारे ॾेर खां सिवा कंहिंखे छॾे ई न। मूंखे हिकिड़ो दफ़ो सिंघो हयईं, मां यकी लोड़ियो, पोइ मां त वेझो ई न वेंदी हुईसांसि। चयुमि कुर्बान खे, मां चयो खपाएंसि, हे वरी चयो त मां न खपायां। पोइ वरी खपायईं छा? न दोस्त खे आधारी ॾिनी अथई, में लॻी आहे, यको न पई लॻे। पोइ महरी दाल खाराईसेसि, पोइ लॻी। महरी दाल गरम बि त आहे न, 2 ॾींहं कुर्बान बि सांझे खाधी, पोइ त अचे थो भूख ई। न छॾेई केलो, न छॾेई निमकोल, इहे थैलियूं चाढ़ायूं अथई जा पोइ फ़र्क़ु पियो आहे। सुठो ॾसु ॾिनो थी, जेको मस्तड़ी करे फंटागरी करे त माना 2-3 ॾींहं सादा महरी दाल खारायासि न। मतां माण्हू पिटनी, हर कंहिंखे थोरी खाराईंदसि, जंहिंजी मस्तड़ी लाहिणी हूंदी न उन खे डोज़ ॾींदसि। ॿुधो इहो अधे कुर्बान खे चई मूंखे छेलड़ी त वठराए ॾे हिकिड़ी, अधे गुलाम बेग खे नथी चई छा? हो न कंदो न, वालियूं पयूं आहिनि यकी पायां थी न छा, चवां त खपायूं छेली वठां, वॾी थींदी ज़ाहिर वधंदी, छेला छेलियूं ॾींदी त माल में उहे चवंदा आहिनि बरकत आहे। बाक़ी वालियूं त इहे पयूं न पाइण जूं न करण जूं। अधी माल मालकी थो घुरे, गाहु पठो आहे, सार संभाल आहे, पाणी दाणी आहे, जतन था करणा पवनि। इहो त आहे भेण, महिनत खां सिवा त कुझु नथो थिए। आई सकीना ख़ुशि लॻी पई आहे? शुक्र आहे चाची, तूं ख़ुशि आहीं? आई मिड़ई हलूं था पिया, रब पाक खां दुआ आहे त पंहिंजे हथे पेरनि मोहताज माण्हू जी कहिड़ी ज़िंदगानी आहे। इहो त आहे चाची, अलाह तोखे ॾींहं ॾींदो, मरनि तुंहिंजा दुश्मन। आमीन सुम आमीन। इहो गुलाम बेग नओं गॾा गाॾो वधो आहे छा? हा चाची, पुराणे जी पॉलिशन सफ़ा ख़राब थी वई, पोइ इहो गाहु पठो इन ते आणींदो आहे, सॼो कमुकार बनी ॿार इन ते वेंदो आहे न, पोइ वठी आयो नओं। तोसां कंहिं ॻाल्हि कई? मां सां बि अलाए कंहिं ॻाल्हि कई, चई गुलाम बेग गॾा गाॾो वधो आहे ऐं पोइ लिखायो अथईसि मां की दुआ जन्नत की हवा। मां चयो वठो त गॾा गाॾो अथई, इहो एल्टीट्यूड हेॾो छा का कयो अथई? शौक़ु अथसि चाची, गॾा गाॾे में टेप हणायो अथई, गुलनि ते झालर, वरी गॾा खे तो वठी वियो आहे, वार धार कटरा आयो अथसि, वरी मूंखे चयो अथई त इहो बाल्टीन मूंखे भरे ॾे जो मां हिनखे वीचारींदुसि। मां इहे बाल्टीन गेड़े गेड़े हिनखे भरे ॾिना आहिनि। उन खां पोइ नओं लेफ बॉय साबुण कढियो अथई, इहो मट मटाए गॾा खे चई मां ब्रेड न्यू थो कयांसि। वरी गॾो जो पुॻो त हिंगी लेफड़े थो पियो, ओड़ो जो ओड़ो। जेको थियो ई गॾो। पोइ त अचे खिली त मांसि, मां चयो मूंखे महिनत बि करायई, पंहिंजूं खंभड़ा बि हणायई, मिलियो बि कुझु न। अधी अला अज नाले हा जणी अला अज कराईंदो, फ़क़ीराणी खे ख़ैरात ॾेई वञ। माफ़ कर फ़क़ीराणी, रोज़ रोज़ माफ़ कंदे हाणे मूंखे बि शर्म पियो अचे, थोरी ग़ैरत तूं बि कर। 10 रुपया मूंखे मुंहुं में हणी उछलाए, असां पाण ॿियनि खां था पिनऊं, तूं वरी असां खां पिन। ॿाहिरि हिकिड़ो बोर्ड हणाए त हिते पिनाऊं फ़क़ीर रहंदा आहिनि, फ़क़ीर असांखे माफ़ कनि। तूं हणायो ॿाहिरो बोर्ड? असीं त हलंदड़ फिरंदड़ फ़क़ीर आहियूं, सॼी दुनिया खे ख़बर आहे त असीं फ़क़ीर आहियूं। तूं घरेलू औरत जे रूप में बि पिनी, ख़बर त पए त तूं बि हाणे पिनणु शुरू कयो आहे। ॿाहिरि बोर्ड हणाए छॾ त असीं फ़क़ीर आहियूं, ताकी असांखे ख़बर पए त नओं बिरादरी में शामिलु थियो आहे ई घरु। असीं कोन पिनंदासीं तोखां पोइ। मां बाहि ॾियां, मूंखे ॾिस कीअं थी पंहिंजी बिरादरी में शामिलु करे। तूं बि ख़ैरात ताईं जान छॾाए। हिन घर मां ख़ैरात न वठण जा घणा वठंदीअं? मूंखे 10,000 ॾेई छॾां, साल कोन ईंदुसि तोखां ख़ैरात वठणु। साल में 365 ॾींहं थींदा आहिनि, जे मां तोखे रोज़ 10 रुपया बि ॾियां न त 3,650 रुपया थींदा। हिन मोतबर खे मां 10,000 थी ॾियां। ॾिस तूं मूंखे ख़ैरात कोन पई ॾे, आउं तोखे पिटींदसि, ऐं आउं जेके पिटियां उहो बीमार थिए ई थिए, डॉक्टर वटि साॻिया पैसा भरींदीअं, ॻाल्हि त वञी साॻी बीहंदी न। भले हीअ मोतबर मूंखे पिटींदी, मां बीमार थी पवंदसि, बुज़ुर्गी वाह ई थी न। हल्के में न वटि फ़क़ीराणी खे, आउं वॾी पहुतल रन आहियां। तूं पातल आहे त मां बि पातल आहियां, दिलि जाए कर। तूं छाजी पहुतल आहीं? तो वारी पिट वञी जॾहिं लॻे न, मां वारो चौपल हिन महिल ई तयारु थी। ऐं वञा पई छिती छो पई थी? अलाह कंदो आरज़ो वठंदो,
अलाह कंदो आरस वठंदी को कमु करण ते दिलि कोन चवंदी मां ॿुधायां थी पिटंदी बीमार थी पवंदी मां ॿुधायां थी हा हल 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 कुल्फी मलाई 10 रुपया 20 रुपया 30 रुपया कुल्फी खा त माए वारी खा न त असुली न खा हे माओ हे कुल्फी हिकिड़ी 10 वारी त ॾियो 50 ऐं 100 वारी आहे तव्हां आयो छा मां सम्झो कुल्फी वारो आयो आहे तव्हांजे करे कुल्फी वारा थियासीं न त अमां त अॼु बि शहज़ादा पुट कोठींदी आहे मां बि दरवाज़े ते बि कंहिं गैर मुहरम सां न आहे ॻाल्हायो पोइ मूंसां छो बसि लॻी के लानत आहे चइबो त दिलि लॻी वई अथव मूंसां मां ईअं त न चयो आई लाइक यू बसि बट एज़ अ फ्रेंड बट आई लव यू नाज़ी मूंखे शर्म थो अचे ॿुधो जी तव्हां पंहिंजो नंबर ॾेई छॾियो न मां ही रोज़ कुल्फी वारो थी थो अचां कॾहिं पादर न लॻनि पोइ छा आहे प्यार में पादर खाइण त आशिकनि जो कमु हूंदो आहे न नंबर ॾियण में छा थींदो लिखो भला 0312 572 8219 ऐं नंबर बि तव्हांजो सफ़ा पप्पू आहे तव्हां वांगुरु तव्हां कॉल कयो त मां नंबर सेव कयां बैलेंस न आहे लोड कराए पोइ मिस कॉल ॾियांव थो पोइ सेव करे छॾिजो चङो सही आहे क्रीम कहिड़ी हणंदा आहियो मां काई बि न कुदरती भूराओ ड्रोई अथव कूड़ न हणिजो हा क्रीम जो छो था पुछो चवां थो राति जो हणी सुम्हां ईअं ई खाशाओ क्रीम हणी क़तल करण जा इरादा अथव छा सची ॿुधायो ईअं वणाव थो यस ऑफ कोर्स यू आर हैंडसम अबाड़े हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी हिन अंगण ते मोर लॻी वई बहारी माण छॾे मूंसां मिलो पिरी यार मुंहिंजा प्यारा तूं तो निहारी आशिक मारी तूं तो निहारी आशिक मारी पाए कारी कजलो पिरी यार मुंहिंजा प्यारा पाए कारी कजलो पिरी यार मुंहिंजा प्यारा वेस त हू शोराऊ मुंहिंजे नाले खे तव्हां मश्किरी लधो आहे 8 8 16 मोटरिया वासी मोरा ला खलानत अथव बुछड़ऊ